हलो अस्सलाम वालेकुम बाबा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो नी सफ़ा टेटो लॻा पिया हो नी हे औरत मार्च जेको आहे शोरनि जेको आहे सो अची करे दिमाग़ ख़राबु कयो आहे मुंहिंजो त मां जेको आहे सो सीएम सिंध खे साईं जेको आहे सो मुराद अली शाह साहिब खे ॻाल्हि थी कयांव पई अॼु ॿुधायांसि त सही त जेको आहे सो इन औरत मार्च जो हल छा थींदो। मां बि भला अमेरिका में शी आहियां का घटि मां त न आहियां। डोनाल्ड ट्रंप सां मुंहिंजा जेके आहिनि सो वास्ता आहिनि बाहि ॾियांसि करे अॼु रिंगटोन मटाई त मां हलो हा साईं ख़ुशि आहे नी सफ़ा टेटो लॻो पियो आहे नी अबा हा बा बसि कुर्ब तुंहिंजा ॾिसो हाणे सीएम साहिबु शी करे मां ग़रीबड़ी जेका सो माई खे जेको आहे सो गिटी में ॿार पथर हणंदा उन सां ॻाल्हाए थो पियो। हा बा ख़ुशि आहे नी अलाह वधाइजो अञा अलाह कंदो प्राइम मिनिस्टर थींदे थोरो तारीफ़ बि त कयासीं। हा बा अब मां तोखे असल में इहो पई चवणु चाहियां त हे जेको आहे सो असांजूं छोकिरियूं जेके सिंध जूं आहिनि हे औरत मार्च ते जेको आहे सो घणनि खे त ख़बर ई न आहे त जेको आहे सो कोकिड़े काॾो हाणे मां छा पूरो जुमिलो चवां नथी चवां चवंदा त मां सिधो गारियूं थी ॾिए पई इहा बि ख़बर न अथनि। ऐं जेको आहे सो ॻाल्हियूं वरी फेमिनिज़म जूं थियूं करनि। हा पोइ हिकिड़ी हाणे मुंहिंजी सलाह वठि सलाहकार त तुंहिंजा खोड़ हूंदा पर मुंहिंजी ग़रीब जी बि हिकिड़ी सलाह वठि। ॻाल्हि इहा आहे त हितां जो टूट वात ॻाल्हियूं जेके छोरियूं आहिनि नी इहे पढ़ियल बि न अथनि का 8 पढ़ियल अथई का 7 पढ़ियल अथई का मैट्रिक फेल अथई का 12 खां पोइ माना वीचारनि खे कॾहिं पढ़ण ई नथा ॾियनि पिया। हा पोइ इहो कजांइ छाहे जो हा परदे जो रवाजु आहे नी असां वटि छोकिरियूं बीबियुनि वांगुरु जेको आहे सो परदो थियूं करनि पियूं। मां वारी धीअ ढेबरी ॾिसे पियो त परसां खणी करे ऐं चई मां यूनिवर्सिटी थी वञा त ॿाहिरि न छॾियुसि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे छोकिरियुनि खे नथा वञणु ॾियनि नी अबा। हा त मां इहो रिक्वेस्ट कंदीसांइ त माना एजुकेशन खे थोरो बजट ॾेई करे ऐं नंढियूं भले कैंपस जी भले हाली मिसाल मां बि सम्झां थी पई त हुकूमत जेको आहे सो हिकिड़े ॾींहं में चाइना वांगुरु कोन थी यूनिवर्सिटी खणी करे सघे पर माना जेको आहे सो तव्हां नंढा कैंपस त ठारायो नी छोकिरियुनि खां त जीअं पंहिंजे शहर में पोइ छोकिरियूं पढ़नि। हा ॾिसो कॉलेज ताईं छो था पढ़ाइनि छो त पंहिंजे शहर में आहे यूनिवर्सिटियूं हूंदियूं त पोइ उते हूंदियूं पोइ छोकिरियुनि खे जेको आहे सो एम्पावरमेंट मिलंदी नी सम्झे थो नी बाला हयाती ॾेई अलाह ख़ुशि कराई। हा इहो कजांइ बसि पोइ चङो रखां थी अलाह हाफ़िज़। छा आहे जो मां सीएम खे ॻाल्हि आहे का मश्किल त न आहे ट्रंप त ख़ैर मूंसां यारी अथसि जो इहे कुझु बि चई ॾींदीसि बाहि ॾियांसि करे सीएम त वरी सिंधी बि सम्झे थो त बाहि ॾियांसि मूंखे न वरी बाहि ॾेई छॾे त ॻाल्हि इहा पई कयां तव्हां सां त जेको आहे सो औरत मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव त असांजूं औरतूं ई वॾियूं निभागियूं आहिनि बुछड़ियूं रना नुंहं जे लाइ पुट खे भरींदे वेठी करे कन भरींदसि त तो वारी जेका आहे ज़ाल कमु नथी करई तो वारी ज़ाल हीअं थी अॼु हीअं थी करे ख़र्च थी करे अड़ी ज़ाहिरी ॻाल्हि आहे तूं जेको आहे सो पराई धीअ जो खॾा खोटरींदी पई त तुंहिंजी धीअ जो बि त खॾा खोटरींदा नी सावरनि वारा त वीचार जेको आहे सो पंहिंजे पुट खे सम्झायो नी त अबा जेका ज़ाल हूंदी आहे जो औरत हूंदी आहे उहा तुंहिंजी ग़ुलाम नौकिराणी न हूंदी आहे उहा तुंहिंसां गॾु साथी आहे हिकिड़ो त उनजी रिस्पेक्ट करनि नी। बाक़ी जब औरत मार्च में छा थींदो इन जे करे इहो जेको आहे सो रिक्वेस्ट कंदीसांव त औरत खे पढ़ायो जॾहिं तालीम थींदी नी औरत खे असली ख़बर पवंदी त फेमिनिज़म छा आहे। बाक़ी जेको आहे सो रोडनि ते घुमण में त अब मर्द सॼी ज़िंदगी में रोडनि ते घुमिया आहिनि अॼु ताईं छा करे सघिया आहिनि मूंखे ॿुधायो तव्हां न कसम अथव क़ुरान जो मूंखे ॿुधायो कुझु कोन करे सघंदा अबा तालीम सां इनकलाब ईंदो आहे। कॾहिं ॿुधो त भाई हिकिड़े मार्च सां या हिकिड़े एहतजाज सां इनकलाब अची वियो न भाई ईअं कोन ईंदो आहे इनकलाब जेके आहिनि सो ईअं साल लॻी वेंदा आहिनि। पाकिस्तान ई मिसाल ठहियो त छा 1-2 ॾींहंनि में हिकिड़ी मार्च ते ठहियो छा ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरनि सालनि जी 100 सालनि जी महिनत हुई पोयों मुस्लिम लीग नून ठही नून थी चवां पई बाहि ॾियानी करे हिननि ठोरनि खे मुस्लिम लीग ठही वरी होॾो कांग्रेस ठही उन्हनि पाण में माना इहे सॼे साल अलाए घणा साल इहो जेको आहे सो जग हया पोइ वञी करे इहो ठहियो आहे त इन्हनि शयुनि ते थोरो गौर कयो अलाह तव्हांखे हयाती ॾे। ऐं सीएम साहिब खे मां रिक्वेस्ट कंदसि भाई तालीम जे लाइ छोकिरियुनि जी तालीम जे लाइ वुमन यूनिवर्सिटियूं खोल रहा आहे इंटीरियर सिंध में रुगो 1-2 यूनिवर्सिटियूं आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ असांजो औरतां पढ़ियल ई न आहिनि वीचारनि खे हक़नि जी ख़बर ई कोन्हे का आउंठो हणण जे लाइ बि छोकिरो जेको आहे पकड़ियो हथ थो हणाएसि त हिते आउंठो हण माई तूं त भाई इहो छा कयूं पोइ काॾों पोइ जेको आहे सो इनकलाब अचे अलाह ख़ुशि करे वञी पैगाम खे वधि में वधि फैलाए जीअं सीएम साहिब ताईं पहुचे। लख लानत न हुजई बुछड़ा बेइज़्ता कंहिं जाइ जा
वॾो को बेस थो छींदे तुंहिंजी रन खे करे रेलियूं दोहरायां रखो रखो त ॼाए न कुटको रखो पुछड़ो कंहिं जाइ जो अबा तव्हांखे न हे उन खे थी ॾियां जेको सब्सक्राइब न कंदो ख़बर त पवेसि त छा कमु आहे चैनल जेको सब्सक्राइब नथो करे पियो लाइक कयो कमेंट कयो शेयर कयो मां छा इहो बसि ईअं छॾे ॾींदीसांसि छा मां हेॾी महिनत थी कयां पई जेको आहे सो वीडियो थी ठाहियां पई मुंहिंजो एतिरो बि हक़ु कोन्हे को तव्हां नाराज़ न छिजाओ उन भाॻे थी जेको सब्सक्राइब न कंदो आहे तव्हां त मुंहिंजा प्यारा उनी आई लव यू मां सदकू